नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सदर ऐं अॻूणे आर्मी चीफ रिटायर्ड जनरल परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ इस्लामाबाद जी ख़सूसी अदालत जे तफ़सीली फ़ैसिले खां पोइ पाक फ़ौज जे तर्जुमान जी प्रेस कॉन्फ्रेंस में इदारे जो रद्द अमल अवाम जे साम्हूं रखियो आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो त अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ ॿुधायो वेंदड़ फ़ैसिलो ख़ासि तौर ते उन में इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़ इंसानियत, मज़हब, तहज़ीब ऐं क़दरनि खां मथां आहे। हिन चयो आहे त मुल्क जे दिफ़ा सां गॾोगॾु इदारे जे वक़ार जो दिफ़ा करण बि ॼाणूं था। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो त पाकिस्तानी हिकु महज़म इदारो आहे। असां मुल्की सलामती खे क़ाइमु रखण ऐं उन जी दिफ़ा जे लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बानियूं करण जा हलफ़ बरदार आहियूं। ईअं असां गुज़िरियल 20 सालनि में अमली तौर ते करे ॾेखारियो आहे। इहो कमु जेको दुनिया जो को मुल्क, का फ़ौज नाहे करे सघी, उहो पाकिस्तान पाक फ़ौज पंहिंजे अवाम जी सपोर्ट सां गॾु मुकमल कयो आहे। हिन चयो त माज़ी में केतिरी प्रेस कॉन्फ्रेंस में जंग जी नोयत ते ॻाल्हि कई आहे। असां रवायती जंग खां नेम रवायती जंग ऐं वरी अॼु हाइब्रिड वार खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो त असांखे जंग जे इन वधंदड़ नोयत जो भरपूर अहसासु आहे। हिन में दुश्मन ऐं हुनजी सहूलतकार ललकार ऐं हुनजो कहिड़ो डिज़ाइन थी सघे थो, इहे छा था चाहिनि। हिन सभिनी असांखे सम्झो। मेजर जनरल आसिफ गफ़ूर चयो त जिथे दुश्मन असांखे दाख़िली तौर ते कमज़ोर कंदा रहिया आहिनि, हाणे दाख़िली तौर ते कमज़ोर करण सां गॾोगॾु ॿाहिरियां ख़तरा आहिनि। इन्हनि जो तरफ़ां बि आवाज़ उथारिया रहिया आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो त भारतीय आर्मी चीफ जो कहिड़ो बयानु आयो आहे त लाइन ऑफ कंट्रोल हुन जूं कहिड़ियूं कोशिशूं आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान चयो त आऊं इहो ॿुधाइणु चाहियां थो त मुल्की सलामती जो हिकु अहम इदारो हूंदो आहे। असांखे हुन सूरत हाल जी वाज़ह तस्वीर नज़र अची रही आहे। कहिड़े तरीक़े सां पाकिस्तान खे दाख़िली तौर ते कमज़ोर करण जी कोशिशूं थींदियूं रहियूं आहिनि, हाणे बि थी रहियूं आहिनि। उन जो फ़ाइदो खणंदड़ जेके ॿाहिरि ख़तरा आहिनि, उन खे कहिड़े तरीक़े सां लाइक़ थी सघनि था। हिन चयो त इन हालत में कुझु माण्हू अंदरूनी ऐं ॿाहिरि हमलनि सां असांखे इस्तेमालु ॾियारींदड़ पाण बि विढ़ाइणु चाहिनि था। इन तरीक़े सां पाकिस्तान खे शिकस्त ॾियण जो ख़्वाब बि ॾिसी रहिया आहिनि। ईअं इनशाअल्लाह न थींदो। हिन चयो त पंहिंजे वधंदड़ क़ौमुनि खे पोइते न हटाईंदासीं, अंदरूनी ऐं ॿाहिरिएं दुश्मननि खे नाकाम कंदासीं। मेजर जनरल आसिफ गफ़ूर चयो त पाकिस्तानी फ़ौज सिर्फ़ु हिकु इदारो नाहे, बल्कि हिकु ख़ानदान आहे। असां अवाम जी फ़ौज आहियूं ऐं ईमानदार जज़्बे खां अवाम जी हिमायत सां मज़बूत आहियूं। असां मुल्क जो दिफ़ा बि ॼाणियूं था, इदारे जे वक़ार ऐं दिफ़ा जो बि तमामु सुठे नमूने ॼाणियूं था। DGISP आर चयो त कुझु देरि पहिरीं आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा, वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। परवेज़ मुशर्रफ जे ख़िलाफ़ केस जे फ़ैसिले खां पोइ पाकिस्तानी फ़ौज जा कहिड़ा जज़्बा आहिनि, इन मामले खे अॻियां खणी कीअं हलणो आहे, हिन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।